रुड़की जे मक़ामी होटल में CIP नेटवर्क ऐं डिसेबिलिटी फोरम जे सहकार सां माज़ूरनि जे जमहूरी हक़नि लाइ हिकु तक़रीब उम्मीदवार फोरम मुनक़द कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हिमायती याफ़्ता PS 21 जो उम्मीदवार डॉक्टर ग़ुलाम रज़ा चन्ना ॻाल्हाईंदे चयो त माज़ूरनि जा मसला हल करणु असांजो फ़र्ज़ ऐं ज़िम्मेवारी आहे। ख़ुसूसी अफ़राद खे मुआशरे में सही मक़ाम ऐं इज़त मिलणु घुरिजे। असां कामयाबी हासिल करे असेंबली में पहुतासीं त ख़ुसूसी अफ़राद जे फलाह ऐं बहिबूद लाइ असेंबली में आवाज़ उथारींदासीं ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। इन मौक़े ते डिसेबिलिटी फोरम जे सदर नसीर अहमद खावड़ चयो त CIP हिकु अहिड़ो नेटवर्क आहे जंहिं घर झंग में महरूम ऐं ख़ुसूसी अफ़राद जे हक़नि खे उजागर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। माज़ूरनि जे हक़नि लाइ सियासी समाजी आईने ऐं जमहूरी क़ुवतुनि खे बि पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। इमदाद काज़ी CIP नेटवर्क बाबति तफ़सीली ब्रीफिंग रिपोर्ट ॾिनी। इन मौक़े ते नसीर अहमद खावड़ PS 21 जे उम्मीदवार डॉक्टर ग़ुलाम रज़ा चन्ना खे चार्टर ऑफ डिमांड पेश कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।